बेचारे गुलाम खे ओठे घोटे रखियो आहे। तू पंहिंजो खेर घुर, जेके तुंहिंजा पेर आहिनि न, किथे ओठो तोखे न पूरो करे विझे। हाणे मां इन्हनि कमनि खां परे हटी वियो आहियां, बाक़ी ज़िंदगी इज़त सां गुज़ारींदुसि। सोचां थो त को इज़त वारो कारोबार कयां। कारोबार करण लाइ पैसा घुर्जनि, तो वटि एतिरा पैसा आहिनि? पैसनि जी ज़रूरत पवंदी मिठी, बाक़ी कंदासीं पट सट। महांगाई चोट ते आहे, हर माण्हू बुखो काटण ते मजबूर आहे। तूं ॿुधाए कंहिंखां मदद घुरंदे? मदद कोन मिलंदी मिठी, पर किथे वञी धाड़ो हणिजे। होॾां चई तो इज़त जो कारोबार कंदुसि, वरी वती तो धाड़नि जो सोचंदो। एकर पैसा हथ कया मिठी, पोइ इज़त वारो कारोबार सोचींदुसि। छॾ कारोबार के, जीअं वक़्तु गुज़रे तो ईअं गुज़रन दे। मथां धाड़े जो सोची वरी उबतो टंगियो पियो जी। चए जाए थी मिठी, बुरे कम जो नतीजो ई बुरो आहे। वॾेरे सां मिल, उनखे चओ त के 2 नंबर ज़मीन जा ॾे, इनखे तूं आबाद कर। ॿियो को कमु सम्झ में कोन थो अचे, करिणो ईअं ई पवंदो। सुभाणे वञी वॾे राई सां मिली थो अचां, ॾिसूं उहो छा थो चवे। नियत साफ़ हूंदी त भलाई थींदी, उन लाइ तूं परेशान न थी। वक़्तु ॾाढो ख़राबु अची वियो आहे मिठी, हर माण्हू पंहिंजे हथ परेशान आहे। ख़ुदा ई ॼाणे हाणे छा थींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।